अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनिना सय्यिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियह वअन्फ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहु गफ़ूरुन शकूर सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे
हीअं कोन पोतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया तां ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजा बिजमालिही। औसाफ़ उन जे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान। मौला अजह जो मदह खान हसनत जमी ख़िसाली। साइदरी सजी सब खे सदा आबाद बुहिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि व आलिही। सल्लल्लाहु अलैका या सलात शरीफ अचेव कोन थी या अचेव थी त कावड़जी पिया हो। वॾे आवाज़ सां मिली जुली करे सोणे कलंदर जे हिन बाबरकत नगरी मां सरकार जे दरबार में पहुचरायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहतरमुल मकाम उलमाए किराम, हुफाज़ इज़ाम, प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, अल्लाह जल मजदुल करीम जे फज़ल ऐं मेहरबानी सां तौफ़ीक़ सां अजोगी हिन रूहानी विजदानी बाबरकत महफ़िल में हिन फ़कीर जी अवां जी हाज़िरी लगी आ। मोहतरमुल मकाम हाफिज महबूब अहमद साईं, ईअं न हाफिज महबूब अहमद हाले पुटू सोलंकी आहिनि सभई हाले पुटरा पोइ हाणे लाखे हाफिज महबूब अहमद सोलंकी, हाजी हारून हाले पुटो, जीएम हाले पुटो ऐं ॿियनि आशिकन दीवान जे तरफ़ां अहिड़ी अज़ीम शान महफ़िल रखराई वई आहे। अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, उमरनि में, औलादनि में, इज़्ज़तुनि में बरकतूं करे। अवां जेके महिरबान परे वेझे खां आया हो तशरीफ़ वठी, अल्लाह साईं अवां खे अचण जो, वेहण जो, ॿुधण जो सवाब ॾे। प्यारा मुसलमान भाइरो, मां अवां जे साम्हूं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं बायतूं जेके तिलावत कयूं हन, उन्हनि में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो, सभई गौर सां अल्लाह जो क़ुरान ॿुधो। साईं खे जगह ॾियो। अल्लाह से फरमाता इन्नल लज़ीना यतलून किताब अल्लाह, बिला शक व शुबहा उहे माण्हू
जेके अल्लाह जे किताब जी तिलावत कंदा आहिनि व अक़ाम सलात ऐं नमाज़ क़ाइम कंदा आहिनि व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानियह, असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो उन मां ॻुझ में ऐं ज़ाहिर में ख़र्च कंदा आहिनि। छाजे लाइ कंदा आहिनि? अल्लाह से फरमायो यरजून तिजारतन लन तबूर, उन्हनि खे अहिड़े वापार जी उमेद आहे जंहिंमें हरगिज़ नुक़सान न आहे। घणा माण्हू साईं हिकिड़ा क़ुरान करीम जी तिलावत करण वारा, तिलावत किताब जी वॾी फज़ीलत आहे। अल्लाह जे हबीब करीम जे हदीसुनि में मदीने शरीफ में हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु, घणा चवंदा आहिनि ग़फ़ारी, पर ग़फ़ारी न, ग़ैन जे ज़ेर सां ग़िफ़ारी, रिजाल वारे बुज़ुर्गनि जी वज़ाहत कई आहे। हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े दफ़े सुहिणे नबी जी ख़िदमत में आयो ऐं अचे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसिनी, मूंखे वसीयत कयो का ख़ैर खाईअ वारी मूंखे ॻाल्हि दसियो जंहिंसां दीन दुनिया जूं भलायूं हासिल कयां। साहबीअ आका जी ख़िदमत में इहो अर्ज़ कयो, पाण करीमन फरमायो अलैक बितक़वल्लाहि फ़इन्नहु रअसुल अम्रि कुल्लिह, तो ते अल्लाह जो ख़ौफ़ लाज़िम आहे, अल्लाह जो डिॼणु लाज़िम आहे, हर शइ जो असुल इहो आहे। छो त ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू निमाज़ पढ़ंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू रोज़ो रखंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू ज़कात ॾींदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू हज कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो अल्लाह जे वलीयनि जो नबीयनि जो अदब कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो सहाबनि जी तज़ीम कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो अहल बेतन सां सुठे तरीक़े सां पेश ईंदो। हर शइ जो असल अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप आहे। क़ुरान करीम में ॿी जॻह ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिबु वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु इन्नल्लाह बालिगु अम्रिही कद जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। दिल खोले जो सुभान अल्लाह, न ईअं न इश्क में बोले चो सुभान अल्लाह, दुश्मन खे रोले चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, अॼु माण्हू मौलवियुनि वटि ईंदा, पीरनि वटि ईंदा, आलिमनि वटि ईंदा, मुफ़्तिन वटि ईंदा, फ़क़ीहनि वटि ईंदा, तावीज़नि वारनि वटि वेंदा। छाजे लाइ? साईं असांजा रस्ता बंदि आहिनि, रुकावटूं थी वयूं आहिनि, हर शइ जे विच में नाकामी नाकामी आहे, कामयाबी न आहे, रिज़्क़ में बरकत न आहे, रोज़ीअ में बरकत न आहे, हथ में तंगी आहे। अचो त रब जे क़ुरान खां पुछूं, या अल्लाह तूं असांखे ॾस, असांजे रिज़्क़ जी बंदिश किथां ख़तम थींदी, रुकावट किथां ख़तम थींदी। अन मुदायत मेवा बि रब करीम तक़वा जे ज़रिए अता फरमाईंदो। अल्लाह ताला फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको अल्लाह खां डिॼंदो पंहिंजे अंदर में रब जो ख़ौफ़ पैदा कंदो, अल्लाह ताला उन जे लाइ रस्ता ठाहींदो। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, उतां उनखे रिज़्क़ ॾींदो जिथां उनखे गुमान बि नाहे। छो त वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु, जेको रब ते तवक्कुल कंदो आहे अल्लाह ताला उनखे काफ़ी आहे। इन्नल्लाह बालिगु अम्रिही, रब पंहिंजो कमु पूरो फरमाईंदड़ आहे। क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। सुभान अल्लाह। हर शइ जे लाइ अल्लाह ताला अंदाज़ो मुक़रर कयो। मालूम थियो
अल्लाह जो ख़ौफ़ दिल में ईंदो त रिज़्क़ बि खुलंदो, रोज़ी बि खुलंदी, माल बि ईंदा, मिल्कियतूं बि ईंदियूं। दिल तां जेके बोझ आहिनि उहे बोझ बि ख़त्म थींदा, पर छा जे ज़रिए? अल्लाह जे ख़ौफ़ जे ज़रिए। ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे याद कर। ॿ टे रुपया अची था वञी त मुतकब्बिर थो थी, माल थो मिले त तकब्बुर थो अचे, इल्म थो अचे त वॾाई थी थिए। ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे याद कर। ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे याद कर। अड़े थो सुम्ही से जुल्म थे कारे कलर खे याद कर। सुभान अल्लाह। दुनिया ते हलण महिल तूं पाण खे मुतबर न समझ। वॾाईअ जी जान आहे, जन वॾाई खे अल्लाह ताला हुनखे पंहिंजे दरबार मां तड़े ॿाहिरि कढियो। निकिरो मुंहिंजे दरबार मां, हे मुतकब्बिरनि जी जान आहे। पाण ते पहरा रखाए जो तरफ़ चौकियूं घुमनि, ग़रीबनि खे धिका ॾियारी, मिस्कीननि जे हक़नि खे लुटी। पाण ते पहरा रखाए चो तरफ़ चौकियूं घुमन। अड़े वाही विहारी वसण में सुन्य जो सफ़र भी याद कर। साहबी आयो, या रसूल अल्लाह औसिनी, मूंखे वसीयत कयो, ख़ैर खाई जूं मुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधायो। फरमायो अलैका बितक़वल्लाहि फइन्नहु रअसुल अम्रि कुल्लिही। तो ते रब जो ख़ौफ़ लाज़िम, हर शइ जो असुल इहो आहे कि मुंहिंजा हबीब अञा बि मूं ते वधीक महिरबानी कयो, उन्हनि ते मां अमल करे दीन दुनिया जूं भलायूं हासिल कयां। साईं फरमाईंदा अलैका बितिलावतिल क़ुरआन फइन्नहु नूरुल लक फिल अर्दी व ज़ुख़रुल लक फिस समाए। ओ मुंहिंजा सहाबी, अञा बि वधीक तोखे हीअ नसीहत आहे, क़ुरान जी तिलावत पाण ते लाज़िम बना। इन क़ुरान जी तिलावत जो फ़ाइदो ही आहे जो ज़मीन में तुंहिंजे लाइ नूर हूंदो, आसमान में तुंहिंजे लाइ नेकिन जा ज़ख़ीरा हूंदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। अजीज दोस्तों, अल्लाह जी क़ुरान जी तिलावत जो हुक्म हुजूर फरमायो, ऐं हुजूर पाण बि कसरत सां क़ुरान करीम जी तिलावत कंदा हा। बुखारी शरीफ जी हदीस आहे, हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा नबी साईं जे दरबार जो शाइर आहे। आका जे दरबार में हुन नातूं पढ़ियूं मुंहिंजे हबीब जे साम्हूं। बुखारी शरीफ में आहे त हिकिड़ी रुबाई नबी साईं जे साम्हूं पढ़ी, हेरे निहारियो। बुखारी शरीफ में आहे रुबाई पढ़ी, कहिड़ी दिल थी अचे अॼु सेवण वारनि खे ॿुधायां। उन रुबाईअ में सुहिणे नबी अला चई त महबूब जी हिकिड़ी सिफ़त आहे त हबीब क़ुरान जी तिलावत कंदो आहे। छा थो चवे? वफ़ीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इज़न शक मारूफ मिनल फज्र सातिऊ। साहबी बेटे, असां में अल्लाह जो रसूल आहे, यतलू किताबहू, जेको उन जी किताब खे पढ़े थो। कॾहिं थो पढ़े? सुबुह जे टेम ते। इज़न शक मारूफ मिनल फज्र सातिऊ। हाणे अॻियां शेर तुंहिंजे अक़ीदे जी तस्वीर था कर। साहबी पे छा पियो चवे? अरानल हुदा बादल अमा फकुलूबना बिही मुकिनातुल अन्नमा कालवा की ऊ। साहबी पियो चवे अरानल हुदा बादल अमा, असांखे महबूब हिदायत ॾेखारी, असीं उमदाहिन में हासीं, गुमराहिन में हासीं, भटकल वाटुनि ते हासीं, दलालतुनि में हासीं। असांखे हिदायत ॾेखारण वारो हबीब। हाणे अॻियूं शेर ॿुधजा, बिही मुकिनातुल फकुलूबना, असां जूं दिलूं इन मदीने वारे ते यकीन रखंदड़ हन। अन्नमा काल वाक़ियू,
जेको महबूब चवंदो उहो थींदो। अॼु माण्हू चवनि था बाबा नबी साईं खे को इख्तियार न आहे। हिन हदीस जे हिसे जा असर जे हिसे जा शारिह था लिखनि अन्नमा काल वाक़ई जूं ॿ मुरादूं आहिनि। हिकिड़ी मुराद ही आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे साईं खे इख्तियार ॾिना आहिनि। सहाबी पियो चवे त जीअं मदीने वारो साईं चवंदो तुंहिंजो ऐं मुंहिंजो रब ईअं कंदो वेंदो आहे। अन्नमा काल वाक़िउ बेशक उहो जेकी चई वाक़ई थींदड़ा। नबी साईं चवे सा बाबा न साहबी न शिरका न साहबी न शिरका जायज़ न आहे हराम आहे। बुखारी शरीफ केर चए त मां ॾेखारींदोसांसि अॻिते साहबी जो शेर पढ़ियो। साईं करीम नाराज़ न थिया फरमाइनि पिया इन अखाकुम ला यकूलु रफ़स तव्हांजो भाउ अजाई ॻाल्हि कोन थो चवे ग़लत नथो चवे। मालूम थियो त मुंहिंजे महबूब करीम जे सहाबनि जो जेको अक़ीदो आहे उहो अहले सुन्नत व जमात वारनि जो अक़ीदो आहे त मैं तो मालिक ही कहूंगा के हो मालिक के हबीब। इख्तियार खे मञण शिरका त अब्दुल्ला बिन रवाहा ते शिरक जी फतवा कढ। मैं तो मालिक ही कहूंगा के हो मालिक के हबीब। वाह मौलाना अहमद रज़ा फाज़िली बरेलवी मूंखे हिकिड़े चयोसीं तव्हां आयो देवबंदी बरेलवी खणी कयो अथव। बसि देवबंदी बरेलवी वॾी ॻाल्हि न आहे। जेको देवबंद में पढ़ियो देवबंदी जेको बरेली में पढ़ियो बरेलवी छाजे लाइ खणी तव्हां वठा कई आहे देवबंदी बरेलवी। मां चयोमांसि यार तुंहिंजी ॻाल्हि सही न आहे। असांजे उस्तादनि जे उस्तादनि में हिकिड़ो बि अहिड़ो उस्ताद न आहे जेको बरेली में पढ़ियो हुजे। असांजे सिंध जो उस्ताद आहे सैयद अमीर मोहम्मद शाह उन जे सिलसिले खे खण मोहम्मद अरबी ताईं हिकिड़ो बि अहिड़ो न मिलंदी जेको बरेली में पढ़ियो हूंदो। बाक़ी अहमद रज़ा सां असांजी जेका दिल आहे न उहा नबी जे इश्क जे करे आहे हबीब जे मोहब्बत जे करे आहे। दिल में जेको इनखे मुंहिंजे मोहम्मद करीम जो प्यार आहे दुनिया जे ॿियनि आशिकनि खे बि हूंदो पर यार हिन जे कलाम में अहिड़ो त मज़ो ई लज़त आहे जो ॿिए किथे एतिरो मज़ो नथो अचे जेतिरो इमाम अहमद रज़ा जे कलाम में ईंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े शेर में ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथसि। दुनिया में शयूं आहिनि टे। हिकिड़ी त आहे कान मुमतनिउल वजूद मुमकिन वजूद जंहिंजो वजूद मुमकिन आहे थी बि सघे थो न बि। वाजिबुल वजूद जंहिंजो वजूद ज़रूरी आहे। इमाम अहमद रज़ा चयो त हाणे मां जाचो त नबी साईं भला मुमकिन वजूद में आहे या वाजिबुल वजूद में आहे। छो त मुमकिन वजूद आहे ई कोन। वाजी ॻाल्हि कई फरमाए तो मुमकिन में ये ताकत कहाँ वाजिब में अबदियत कहाँ। वाजिब बनाए वाजिब खुदा बा उनमें अबदियत कने फरमाए तो मुमकिन में ये ताकत कहाँ वाजिब में अबदियत कहाँ। सेवण वारो चे तो हैरान हूं मैं ऐ शाह ये भी नहीं वो भी नहीं। खुर्शीद था किस जोर पर और बढ़ के निकला था कमर मगर बेपर्दा जब वो रुख हुआ ये भी नहीं वो भी नहीं। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि गयाम। या हबीबल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो कलंदर साईं बि मुतवज्जो थी बेड़ा पार कंदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका
का या हबीब अल्लाह। मैं तो मालिक ही कहूंगा कि हो मालिक के हबीब। मजाजन त दुकान वारे खे चवंदो आहे दुकान जो मालिक आहे, मोटरसाइकिल जो मालिक आहे, ऐसी फलाणी शइ जो मालिक आहे, ऐसी फलाणी शइ जो मालिक आहे, ऐसी ओताक जो मालिक आहे, ऐसी कार जो मालिक आहे, ऐसी लाउड जो मालिक आहे, ऐसी किताब जो मालिक आहे। हिते त कोन थो लॻे शिरक, पर असीं चवंदो मजाजन जी हुन खे चवे थो, हिते तोखे चवण में तकलीफ़ कहिड़ी थी थिए। मैं तो मालिक ही कहूंगा कि वो मालिक के हबीब। अरे यानी महबूब मुहिब में क्या है मेरा तेरा। वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इदन शक्क मारूफुम मिनल फज्र सातिउ अरानल हुदा बअदल अमा फकुलूबुना बिही मुमकिनातुन अन्नमा काल वाकिउ। सहाबी जो चवे असां में अल्लाह जो रसूल आहे जेको ख़ुदा जे किताब खे पढ़े थो, तिलावत थो करे, उन वक़्त में जॾहिं फज्र चीजंदी आहे, रोशन बणजंदी आहे, अॻिते पियो चवे अरानल हुदा बअदल अमा फकुलूबुना। असांखे हिदायत ॾेखारी, असीं गुमराहनि में हासीं, दलालतुनि में हासीं, बेहयाई वारी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। असांखे महबूब अहिड़ी त हिदायत ॾेखारी आहे जो असां जूं दिलियूं चवनि थियूं, यकीन थियूं रखनि त जीअं घोट मोहम्मद चवंदो वेंदो अल्लाह ताला ईअं कंदो वेंदो। हिकिड़ी मुराद त इहा वा, ॿी मुराद मुहद्दिसीन लिखी आहे अन्नमा काल वाक़िउ जी, यानी जीअं मदीने जो मीर चवंदो तीअं थींदो। माना महबूब खे अॻियनि ईंदड़नि ॾींहंनि जो इल्म बि आहे। महबूब जीअं चवंदो उन शयुनि खे नज़र में रखंदे चवंदो वेंदो आहे ऐं उहे शयूं बाद में थींदियूं वेंदियूं आहिनि। इन में हबीब जी हिकिड़ी वस्फ तिलावत किताब वारी आहे। अॼु जे गौसे आज़म जी यारी कई अथव, उहो बि ॾाढी तिलावत कंदो हो। दोस्त मुतदमन वरतिया दस्तगीर जी। सुभान अल्लाह। मौलाना अहमद रज़ा, मौलाना खादिम हुसैन रिज़वी हाणे दुनिया तां लाॾाणो करे वियो। मां त चवां शहीद आहे, पर इश्क़ रसूल जो शहीद आहे। इहो आहे इश्क़ रसूल जो शहीद। गारियूं थो ॾे, महबूब ते केरु हमला खणंदो पोइ आशिक किथां बर्दाश्त कंदा? आशिकनि खे बर्दाश्त न थींदो। पर जॾहिं दुनिया तां वियो सेवन शरीफ़ वारो, करोड़ 70 लख BBC जी रिपोर्ट आहे, झरनि खां जंगल खां असीं थर में वेंदा आहियूं, थर जे बादरनि खां माण्हू हिन आशिक रसूल जे दीदार जे लाइ आया। कंहिंखे लाचार आहे, 25-30 हज़ार किरायो भरे। मौलवी खादिम माइट हुन छा? मौलवी खादिम चाचो हुन छा? मौलाना खादिम जी सां मिठी माइटी थियल हे दिल जो ताल्लुक आहे जेको पंहिंजे दिल खे मोहम्मद करीम जे आॾो झुकाईंदो आहे। अल्लाह ताला ख़ल्क़ हुन जे पोयां लॻाए छॾींदो आहे। मौलाना खादिम हुसैन रिज़वी हिकिड़ो दफ़ो तबसरो पियो करे त भला दुनिया में मौलवी घणा, इमाम अहमद रज़ा खे 55 इल्मनि ते उबूर हो, कन रिवायतुनि में 100 इल्मनि ते। पोइ मौलाना खादिम हुसैन पियो चवे बाबा ॾिसो इल्मु ईंदो न, पोइ को ख़ुदा जे मथां एतिराज़ कंदो, को रसूलुल्लाह ते एतिराज़ कंदो। वॾा वॾा मां तव्हांखे मौलवी नाला खणी सघां थो जिन खे इल्मु आयो, पोइ उन्हनि पंहिंजे इल्मी घमंड में अची करे कन अल्लाह ते एतिराज़ कया, कन नबी साईं ते एतिराज़ कया, कन सहाबनि ते एतिराज़ कया, कन अहल बेतनि ते एतिराज़ कया, कन मुंहिंजा साईं वलीयनि ते एतिराज़ कया, कन आलमनि ते एतिराज़ कया। छो त इल्म जो तकब्बुर उन जे ज़हन में हुयो, इल्म जे तकब्बुर में उहे अची थिड़ी विया। मौलाना खादिम हुसैन पियो चवे त बाबा ॾिसो त मौलाना अहमद रज़ा खे 55 इल्मनि ते उबूर हो, पर थिड़ियो कोन, थिड़ियो न, गुस्ताखीअ खां बची वियो। वजह कहिड़ो? मां नथो चवां, मौलाना खादिम हुसैन रिज़वी पियो चवे त मूं सोचियो आहे छाजे करे राजन जा पेर तिरकी विया। इमाम अहमद रज़ा एतिरे इल्म जे बावजूद तिरकियो न, थिड़ियो न, गुस्ताखीअ खां बची वियो। जेतो वजह ही आहे जो इमाम अहमद रज़ा पंहिंजे कंध खे गौसे आज़म जे दरबार में झुकाए छॾियो। जॾहिं गौसे आज़म जे आॾो निवड़त न्याज़ कई,
तुझे मुझे पीर उनखे थिड़ण न ॾिनो, हेॾे होॾे वञण न ॾिनो, सिधो मदीने शरीफ़ जे दरबार में पहुचायो आ। तू है वो गौस के हर गौस है शेदा तेरा। सुभान असी आहियूं थकल अॻी तो जलसा कया अथऊं, तव्हांजे कुझु मिनट टेक ॾियारींदो सुभान अल्लाह जी त इंशाअल्लाह गाॾी हली वेंदी। तू है वो गौस के हर गौस है शेदा तेरा, तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा। बगदाद शरीफ में हिकिड़ो ईसाई बादशाह वटि आयो, मशहूर ॻाल्हि आहे। बादशाह खे जी मां तव्हांजे मुस्लमाननि मोलनि सां मुनाज़रो कंदुसि। वॾा माण्हू वरी शरारती तबियत जा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि भली ख़ल्क़ पाण में विड़ी पई हुजे, असांजो ओताकूं आबाद हुजे। बादशाह खे पियो ईसाई चवे साईं मुनाज़रो कंदुसि तव्हांजे मुस्लमाननि मोलनि सां, मां साबित कंदुसि क़ुर मां त हज़रत ईसा जो शान तव्हांजे नबीअ खां मथे आहे। ऐं छा मां साबित कंदुसि क़ुर मां। हाणे मां तव्हां सेवण वारनि खां हिकिड़ो सुवाल थो कयां, जवाब मूंखे ॾिजो। अब बाबू ईसाई क़ुर पढ़ी साबित पियो करे, पोइ छा माण्हू ईसाई थिए? पढ़े त क़ुर पियो। असांजा माण्हू छा चवंदा, फलाणो साईं क़ुर थो पढ़े, फलाणो साईं क़ुर थो पढ़े। मां चवां थो ईसाई क़ुर पियो पढ़े, पोइ माण्हू ईसाई थिए। सैयद नईमुद्दीन मुरादाबादी सां हिकिड़े हिंदू पंडित मुनाज़रो कयो। साईं खे चईसीं मूंखे तव्हांजे क़ुर जा 15 सिपारा यादि आहिनि। हिंदू पियो चवे तव्हांजे क़ुर जा मूंखे 15 सिपारा यादि आहिनि, तव्हांखे असांजे गीता जा वेद जा कुझु हिसा यादि आहिनि? पाण फरमायूंसि। हाणे इहो त जवाब तव्हांखे पोइ थो ॾियां, पर पहिरियां तव्हां खां थो पुछां सेवण वारो, पोइ जे हिंदू क़ुर पढ़े असीं हिंदू थियूं? गांधीअ जो जिथे फोटू लॻल आहे इंडिया जे नोट ते इहो गांधी क़ुर जूं आयतूं पढ़ंदो, पोइ असीं हिंदू थींदासीं? इहो मेयार तव्हां लाइ कहिड़ो ठाहे? फलाणो क़ुर थो पढ़े, फलाणो हदीस थो पढ़े। मां जो पढ़े त थो, पहिरियां जांच उनजे दिलि में नबी जो इश्क आहे या न, नबी जी मोहब्बत आहे या न, नबी जो प्यार आहे या न, नबी जी उल्फत आहे या न। वरना जे तूं इहो मेयार ठाहींदे त पोइ ईसाई क़ुर पियो पढ़े माण्हू ईसाई कोन थींदो, हिंदू क़ुर पियो पढ़े माण्हू हिंदू कोन थींदो, बद मज़हब क़ुर पढ़े माण्हू बद मज़हब कोन थींदो। पहिरियां जांचबो उनजे दिलि में नबी जो इश्क आहे या न, नबी जी मोहब्बत आहे या न। वरना बे इश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी, मां से बुखारी को पढ़ाया, हाँ मां मुस्लिम को पढ़ाया, तिरमिज़ी, इब्न माजा, अबू दाऊद, नसई। सुभान। बरचे तो बे इश्क नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी, उनको बुखारी नहीं आता बुखार आता है। सैयद नईमुद्दीन खे पियो चवे 15 सिपारा मूंखे यादि आहिनि, तोखे असांजे गीता जा कुझु हिसा यादि आहिनि। वाह सैयद नईमुद्दीन मुरादाबादी, तुंहिंजो जवाब। पाण फरमाइनि था इहो त असांजे क़ुर जो मोजज़ो आहे, तव्हांजे किताबनि में मोजज़ो आहे ई कोन त असांखे किथां यादि थिए। असांजे किताब में मोजज़ो आहे तॾहिं तव्हांखे यादि थी वियो आहे। पोइ हिंदू जे पढ़े असीं हिंदू थींदासीं? इहो मेयार ख़तम कयो। मेयार ही आहे त ॾिस त अंदर में ईमान आहे या न आहे, अंदर में रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे या न। ए इश्क़े नबी मेरे दिल में भी समा जाना। अॼु सेवण शरीफ वारो सोणे कलंदर जो वसीलो वठी इश्क खे था चऊं, इश्क असांजे दिलि में थोरी चिणग जागा। ए इश्क़े नबी मेरे दिल में भी तू आ जाना, हमको भी
मोहम्मद का दीवाना बना जाना। सुभान अल्लाह। इसके जो भला मां तो के यार ॾाढो सेवण शरीफ खाने फरमाइश कई थई, हाणे भला तोखे कहिड़ो रंग मां ॾियां, छा तोखे खपे जे तो जिस नींद में हो जाए दीदार नबी हासिल। ख्याल कजा नंद न मुआरो हलियो वञे, ए इश्क मुझे सी नींदों में सुला जाना। सुभान अल्लाह। तीसरे भला रंग बंग ॿुधा त तोखे चाढ़े छॾिया हो रंग कामयाबी थी। ये तो जो रंग के जामी और रूमी पे चढ़ाया था, जाग जा उस रंग की कुछ रंगत मुझ पे भी चढ़ा जाना। सुभान अल्लाह। जंगे उद पई लगे हिकिड़ी साहबियणी खबर पई आ सुन नबी दुनिया ता हलिया विया, अफवाह हलियो विया। वा साहबियणी पेरन में जुती बि न थी पाए। शाह अब्दुल लतीफ बिठाए तो फरमाइंदा हलंदे ओ तपन वॾे मां पेरे पंध कंदियास, जे पेरन हलण छॾियो त मां गोडन भर घसंदियास, जे गोडन घसण छॾियो त मां सीने भर सिरंदियास, जे गोडन घसण छॾियो त मां ठूठन भर ठिड़कंदियास, जे ठूठन ठिड़कण छॾियो त मां सीने भर सिरंदियास, जे मिलिया त मिलंदियास न त घोरी जान जतन तां। साहबियाणी पई अचे पेरन में जुती लाहे, उन साहबियाणी जो पीउ बि जंग में वियो आ, मुड़स बि जंग में वियो आ, भाउ बि जंग में वियो आ, मैदान ते तकड़ी तकड़ी पई अचे। पुछे थी त ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो त मदीने जो अमीर किथे आ? के जो तुंहिंजो पीउ शहीद थी वियो। चेती ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो त मुंहिंजो महबूब किथे आ? के जो तुंहिंजो भाउ शहीद थी वियो। चेती न ऐन रसूलुल्लाह, ॿुधायो मुंहिंजो हबीब किथे आ? के जो तुंहिंजो मुड़स शहीद थी वियो। चेती मुड़स खे छॾ, ॿुधा त मुंहिंजो हबीब किथे आ? अखियुनि मां ज़ारो कतार नीर पिया वहण। जॾहिं जंग जे मैदान में आई आ तुंहिंजे मुंहिंजे नबी पाक ते नज़र पई अथसि। चेती या रसूल अल्लाह कुल मुसीबतन बदक जललुर, मुंहिंजा महबूब जे तूं वेठो आ, हाणे का बि मुसीबत तोखां पोइ मूंखे निढाल नथी करे सघे, जो तुंहिंजे जो मोहम्मद हूंदो आ रब्बुल जा ॿिनी जहान में बेड़ा पार कंदो आ। ऐसे नबी से जा सहाबी जन ये किताब मुझे वाल साहब साईं लिखियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सीरत। हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वणंदो आ। सुभान अल्लाह। इदारे साहबन जो शान था पढ़ो छाजे कर माजो हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वणंदो आ, बयां जो शान तन जो करे मूंखे सो बयान वणंदो आ। कया जन घोर महबूबन मथा घर मां लसिर बचड़ा, खुदा खे तन संदो सिर माल ऐं सामान वणंदो आ। उन्हनि जूं अज़मतूं इदरीस ॻाइण खां गरियूं आहिनि, मल्हायो जन सुआ मैदान हथ मथे खणजा सो मैदान वणंदो आ। सिद्दीक़ जी सीरत आ पढ़ो पछाड़ीअ में 9 फसल 70 उन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अफ़ज़लियत ते बस। सुभान अल्लाह। सुहिणे नबी जा ग़ुलाम हन इश्क आयरन खे महबूब जो ॻाल्हि पे हली त उन ईसाई पे चयो मां क़ुरान थो पढ़ां, मां वरी तव्हांजी ख़िदमत में हिन फ़क़ीर गुनहगार वाजी ख़िदमत में अर्ज़ कयो त सोना ईअं न त सुभाणे जेको जे क़ुरान पढ़े तूं जी क़ुरान थो पढ़े, इज़ी क़ुरान थो पढ़े, इज़ी क़ुरान थो पढ़े। मां जो क़ुरान थो पढ़े पहिरियां जांच त सही, क़ुरान त पढ़े थो पर पहिरियां सोच त हुनजी दिलि में इश्क आहे या मोहबत आहे या न आहे।
ईमान खां सवाइ जे ईसाई क़ुरान पढ़े माण्हू ईसाई कोन थींदो, हिंदू क़ुरान पढ़े माण्हू हिंदू कोन थींदो, बदमज़हब क़ुरान पढ़े ऐं चवे साईं ही दलील आहे माण्हू बदमज़हब न थींदो। मेयार आहे इश्क़ रसूल। मां नथो चवां ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुन अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमईन। फरमाता में तेसी ते केर बि मोमिन न थींदो जेसी ते मां पीउ खां वधीक, औलाद खां वधीक, माण्हुनि खां वधीक मां हबीब न जे दिल में महबूब न थी वञा। जॾहिं मुंहिंजे दिल में मुंहिंजे महबूब जो प्यार अची वेंदो त पोइ रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो। ईसाई पियो चई मां क़ुरान थो पढ़ां। बादशाह चयोसि ठीकु आहे तव्हां वञी चौक ते ऐलान कयो। ऐलान अची कई आहे हिकु मुस्लमान मौलवी मुनाज़िर फ़क़ीह आलिम मुफ़्ती सरफ़ी नहवी बलागत मानी बयान बदीअ जो माहिर आहे को फ़लसफ़ी मंतिकी अॼु मुंहिंजे साम्हूं अचे। मां क़ुरान मां साबित कंदुसि त तव्हांजे नबीअ खां असांजे नबी ईसा जो शान मथे आहे। वॾा वॾा मौलवी वेठा, वॾा वॾा आलिम वेठा। अल चुप मिनल माठ वलो कान मिनल बस। सभई ख़ामोश लॻा पिया आहिनि। ईसाई ॾंद पियो टेड़े। तुंहिंजे मुंहिंजे पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानीअ खे ख़बर पई। पाण पंहिंजे दरगाह शरीफ़ तां निकिता। अरे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। सुभान अल्लाह। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अरे बे इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं। कदर वाले जाग जा, कदर वाले कदर वाले कदर वाले कदर वाले जानते है जो शाने अगल बैत। साईं खे ख़बर पई साण पंहिंजी नूरानी सूरत खयो अचनि पिया। माण्हुनि जो बादशाह पीर खे ॾिठो त हीअं पिया निहारी। केर अची वियो? बादशाह अची वियो। छा ईसाई पियो चवी। साईं जो माण्हू पिया चवनि हाणे उहो बादशाह आयो आहे जंहिंजी जीतनि ते जड़नि ते जानवरनि ते पखियुनि ते सुभान अल्लाह जिन्ननि ते बि हिन जी हुकूमत आहे। अब्दुल कादिर जीलानी पियो अची। छा थो चवी? चईसि मां थो चवां हज़रत ईसा मुर्दा जारिया। तव्हांजे नबी मुर्दा क़ुरान हज़रत ईसा मौलनि खे जारींदो हो। तव्हांजो नबी मौलनि खे जारींदो हुयो या न? जे जारींदो हो त क़ुरान मां ॾेखार या मञ त तुंहिंजे नबी मोहम्मद खां असांजे नबी ईसा जो शान मथे आहे। सॼी दुनिया जा मौलवी मंतिकी फ़लसफ़ी आलिम मुफ़स्सिर मुहद्दिस फ़क़ीह ख़ामोश लॻा वेठा आहिनि। बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि नूरानी सूरत खणी फरमाइनि था अरे मुर्दनि खे जारण असांजे नबी जे ग़ुलामनि जो कमु आहे। हल क़ब्रिस्तान में कब्र ते हथ रखण तुंहिंजो कमु आहे। मुर्दे खे छिके ॿाहिरि कढण अब्दुल कादिर जीलानीअ जो कमु आहे। सुभान अल्लाह। अरबी में किताब हुज्जतुल्लाह अलल आलमीन फी मुअजिज़ात सय्यिदिल मुरसलीन लिखण वारो आहे हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ बिन इस्माइल नबहानी। उन किताब में शुरू में तफ़सील सां हिकिड़ो मौज़ू खयो अथसि। उन में पछाड़ीअ में लिखियईं हिकिड़ो बुज़ुर्ग हो पंहिंजे मुरीद खे सॾु कयईं बाबा हेॾे आयो। बाबा तूं नमाज़ूं पढ़ी थो? हा साईं। रोज़ा बि रखी थो? हा साईं। तहज्जुद बि पढ़ी थो? हा साईं। बाबा पोइ तुंहिंजो रूहानी मक़ाम त कोन्हे? तव्हांखे ख़बर हूंदी। फरमाइण लॻे थो तूं बेअदब आहीं। वाकई मां मालूम थियो त जे नमाज़ूं बि पढ़े रोज़ा भली शइ फर्ज़ आहे लाज़िम आहे पढ़णा।
नमाज़ूं पढ़े, रोज़ा बि रखे, ज़कातूं बि ॾे, हज बि करे, तहज्जुद बि पढ़े, अवाबीन बि पढ़े, इशराक बि पढ़े, पर जे बेअदब आहे त बेअदब महरूम मानद फज़ल रब। मूंखे लॻे थो तूं बेअदब आहीं, चईं मूंखे त हाणे कहिड़ी ख़बर, तव्हां महिरबानी कयो ॿुधायो। पाण फरमे मूंखे लॻे थो तूं पंहिंजे पीउ जो बेअदब आहीं। चईं हा सची ॻाल्हि आहे, मां पंहिंजे बाबे जो बेअदब हुयुसि, हाणे मां छा कयां, बाबा दुनिया तां लॾे वियो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए थो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाहद्दुल्ल मिनर रहमत वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तुंहिंजे रब जो हुकुम उन खां सवा कंहिंजी इबादत न कबी। महबूद अल्लाह वा, कलंदर जी इबादत कान कबी, भिटाईअ जी इबादत कान कबी, नबीअ जी इबादत कान कबी। इबादत सिर्फ अल्लाह जी ज़ात जी आ। असी अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत वारा मुवहिद हूं। तौहीद जा टे क़िस्म, तौहीदुर रबूबियत, तौहीदुल इलाहियत, तौहीदुल अस्माए व सिफात। टिनी क़िस्मनि में असी कंहिंखे रब जो शरीक नथा समझूं। मुंहिंजे वाल साहब साईं जो हिकिड़ो शेर आहे, साईं चवे थो हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ। सुभान अल्लाह चोगे तव्हां सम्झो धरा थियूं त मौलवी भॼण जी करे, पर ईअं तकड़ो इंशाअल्लाह अॼु तव्हांखे न चइबो, ख़बर पए वरी न घुरायो। हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ, ॿिए खे न अल्लाह मञीदासूं, ही मञण सरीह शिरक आ। हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ। वक़दा रब्बुक, तुंहिंजे रब जो फ़ैसिलो आहे, फ़ैसिलो कयो तुंहिंजे रब, उन खां सवा कंहिंजी इबादत न कबी। वबिल वालिदैन इहसाना, माउ पीउ सां चङाई, उन जो बि रब फ़ैसिलो कयो, माउ पीउ सां चङाई। सुभान अल्लाह। इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा, अगर उन्हनि मां को हिकिड़ो पोड़ो थी वञे, औ किलाहुमा या ॿई पोड़ा थी वञनि, फला तकुल लहुमा उफ, उन्हनि ॿिन्ही खे उफ बि न चओ, वला तनहरहुमा, झिणकियो बि न। पोड़ो माण्हू थींदो दिमाग़ कमु कोन कंदो, बार बार साॻी ॻाल्हि पियो पुछंदो, रिपीट कंदो, हीअ ॻाल्हि बाबा कीअं, बाबा हीअ ॻाल्हि कीअं। फला तकुल लहुमा उफ़िन, उफ बि न चओ, वला तनहरहुमा, झिणकियो बि न, वकुल लहुमा कौलन करीमा, उन्हनि खे कोले करीम चो, अहिड़ो कोल चो जेको करीम हुजे। वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत, पंहिंजे मोहब्बत जा पर उन्हनि जे लाइ झुका, जीअं पखी पंहिंजे बच्चन खे पंहिंजे परनि में लिकाईंदो आहे। इहो इस्तिआरो आहे, तशबीह आहे, उन सां जेको मोहब्बत जे लाइ मोहब्बत लाइ किनायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि जे लाइ मोहब्बत ऐं प्यार वारो रस्तो इख्तियार कर। वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, चओ त मौला मुंहिंजे माउ पीउ ते रहम कर, जीअं इन्हनि ॿिन्ही असांखे पाले नंढे हूंदे खां वॾो कयो। सुभान अल्लाह, माउ पीउ जो सी वॾो शान। अल्लामा इब्न जोज़ी किताब जो नालो आहे अल बिर वसिला, उन में लिखी, जेके थकिजी पिया हथ त मथे खणो, अगर थको आई शाबस दे मञी सही, मेरे मज़हब हुजे कुछ तव्हां सां। अल्लामा इब्न जोज़ी पियो लिखे अल बिर वसिला में, हज़रत सुलेमान साईं तख़्त ते उॾामंदो पियो वञे। अॻे माण्हू चवंदासीं तख़्त कीअं उॾामंदो, मां चयो हाणे हेलीकॉप्टर किथां उॾामे, अंग्रेज़नि त हाणे हेलीकॉप्टर ठाहियो, अल्लाह साईं तॾहिं सुलेमान साईं खे हेलीकॉप्टर ॾेई छॾियो, उॾामंदो पियो वञे। अल्लाह ताला फरमाए सुलेमान हेठि समुंड में त नज़र कर, मुंहिंजी कुदरत जी निशानी ॾिसियो वञे। हज़रत सुलेमान हवा खे हुकुम कयो, तख़्त बीठो आहे, पाण जिन्ननि जे बादशाह खे हुकुम कयो, हेठि वञी टप ॾेई ॾिसी आहे, ॾिसे त छोलियूं पयूं लॻल, जिन्ननि जो बादशाह अंदरि आयो आहे,
छोलन छिके बाहर कढी मोटाए उछलायुस जो सही मुझी जान है अंदर वडू जहान खुदा के खबर आला छाए पान हजरत आसिम बरकिया के फरमाए बाबा तू वज उन जो मथा टप ॾिनो समुंड जी छोलन में अंदर घिड़ी बाहर निकरी आयो जो हजरत सुलेमान के सुना समुंड जी छोलन में एकड़ो मोतन जो महल ठयो पियो वा खुदा के खबर उन महल में छाए अमी दुआ कयो त महल खुले पो उन महल में असी हलो हजरत सुलेमान जो दुआ कया महल खुलियो हजरत सुलेमान उन जी जमात महल में अंदर आया है ॾिसंदे हिकिड़ो हमरा चादर बेड़ियूं करे तस्बीह हथ में आ अल्लाह अल्लाह जे ज़िक्र में लॻो पियो आहे हजरत सुलेमान तो पुछे ओ जान ही तोखे कमाल कीअं मिलियो महिरबानी कीअं थी फज़ीलत कीअं मिली कहिड़ो तो वटि वज़ीफ़ो आहे जे तोसे वज़ीफ़ो कोन्हे को करामत का कान्हे हे मूंखे मुंहिंजे मां ऐं पीउ जी दुआ वा बाबो बि ॿुढड़ो हो अम्मा बि ॿुढड़ी हुई मरण जे टेम ते मुंहिंजी जीजल मां मूंखे सॾु करे चयो ओ मुंहिंजा बच्चा पुनल हेॾे आ त भाकुर पाए दुआ कयाई अम्मा मूंखे भाकुर पायो सीने सां मिलाए हथनि खे मथे खणी दुआ कई या अल्लाह का मां ज़मीनदारीअ जी दुआ कंदी आहे का ऑफिसरीअ जी दुआ कंदी आहे का वॾेरे थियण जी दुआ कंदी आहे का नौकरीअ जी दुआ कंदी आहे मां ॿी का दुआ नथी कयां दुआ थी कयां मुंहिंजे बच्चे खे पंहिंजी इबादत नसीब कर अम्मा दुनिया तां लाॾाणो करे वई वरी राति ॾींहं मां पंहिंजे पुनल पीउ जी ख़िदमत कंदो हुयुसि ज़ोर ॾींदो हुयो मांसि ॿुढड़ो हुयो काकूस पेशाब जे लाइ हलाक हूंदो हुयो खणी काकूस बि करायां पेशाब करायां मरण जे टेम ते मुंहिंजे पुनल पीउ मूंखे सॾु करे चयो बा हेॾे आ त भाकुर पाए मोकिलायूं मां बाबा जे वेझो आयो आहियां बाबा मूंखे भाकुर पाए हथ मथे खणी दुआ कई या अल्लाह मां दुआ कई अथसि इबादत जी पर मां पीउ थो दुआ कयां इबादत उते नसीब कजांसि जिते शैतान बि पुॼी न सघे क़िबला हिकिड़े ॾींहुं बाबा त गुज़ारे वियो समुंड जे किनारे खां पियो अचां ईंदे ईंदे छोलन छिके हिन महल में आंदो आहे ख़बर कान्हे का 2400 साल थी विया आहिनि अञा ताईं हिन महल में राति ॾींहं रब जी इबादत में गुज़ारिया पियो पुछे पियो साईं अबा मानी किथां खाईंदो आहे जे तो साईं जन मानीअ जी तरफ थींदी आहे फ्रूट अची वेंदो पाणी अची वेंदो मुंह में को कमाल नाहे हे मुंहिंजे माई पीउ जी दुआ जो कमाल आहे मां पीउ जी सी दुआ वा हाणे मुंहिंजी अम्मा साइण 2-3 ॾींहं गुज़ारे वई पहिरियां हाणे तो क़दुरु पए ॾिसी मां वा मां जो शान ऐं मक़ाम मां जलसनि ते मां ॻाल्हि पे कयमि मां जलसनि ते वञा मुंहिंजी अम्मा साइण वई सुम्हंदी कमरे मुआरे जी चाबी वरी पंहिंजे खीसे में रखी मां ॿुधंदमि कमरे जी चाबी वरी खीसे में छुटी रखी मां मूंखे चवंदी हुई अबा इन जे करे थी रखा जो तूं हूअं चाबी खणंदो वञी चाबीअ जे बहाने उथारींदे त भाकुर पाए दुआ त कंदी साईं मां जहिड़ो रिश्तो किथां मिले मां पीउ जो अदब कजे मां पीउ सां सुठे तरीक़े सां पेश अचिजे बुज़ुर्ग पियो चवेसि पुट निमाज़ूं पढ़ी रोज़ा बि रखे ज़कातूं बि ॾिए हज बि करे तहज्जुद बि पढ़ी इशा कबाबी न बि पढ़ी पर तुंहिंजो रूहानी मक़ाम त कोन्हे बेअदब आहे पंहिंजे पीउ जो बेअदब आहे अल्लाह जे वलियनि खे सी ख़बर पए थी मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तू गुफ्तगी अल्लाह बुवद गरचे अज़ हल्कू में अब्दुल्ला बुवद वलीअ जो गुफ्तो अल्लाह जो गुफ्तो ज़ाहिर में त वलीअ जी निड़ीअ मां निकिरे हक़ीक़त में ख़ुदा जो आहे फरमाए तो औलिया हस्त कुदरत अज़ इला तीर दुस्त है बाज गर्दा नदज़रा वलीअनि खे सी ताक़त आहे तीर निकतन कमान मां ख़ुदा जो वली इशारो करे त मोटी अचे आसान नज़र में हिन दौर में बंदूक मां गोली निकिरे वली इशारो कंदो मोटी पर वली आहे केरु मौलाना रूमी खां था पुछूं माना मां त मूं ते हणो का फतवा हिकिड़ी ॻाल्हि करे मौलाना रूमी फरमाए थो कारी सीता में कुनद ना मश वली
जो कम शैतान वारा करे वरी नालो ता वली था रखो साईं कोई वली ना है तो छा है मां नथो चवां रूमी थो चवे फरमाए तो कार शैतान में कुलद नामश वली कर वली ई नस्तलात पर वली ये वली ना ये लानत जी मुस्तका तो वली रोज को रसूलुल्लाह जी नाम में हथ विझे मौलाना रूमी थो चवे बुजुर्ग पे चवे अमाने माज़ूर रोज़ा ॾाढा दूर की पर तुंहिंजो रूहानी मकाम लाइ बेदबी हा साईं मां बेदब आहियां के जो पी जो बेदब आहे पर हाणे पी त मरी वियो हाणे छा कयां अल्लाह जो कामिल वली थो चवे मिस्र जो चोटी जो आलिम अल्लामा यूसुफ बिन इस्माइल रबानी पियो लिखे बुजुर्ग चए थो हलिया पुट तोखे पंहिंजे पीउ जे क़ब्र ते वठी हलां क़ब्र जे मथां अचे ख़ुदा जे कामिल वलीअ क़ब्र जे मथां जो अचे हथ हणी इशारो कयो मुर्दो अंदरां क़ब्र मां निकिरी मिटी छंडे बीठो आहे छा मूंखे यादि कयो अथव अबाई मां पंहिंजा मुरीद नेर वठी आयो आहियां हिन पंहिंजे बचे खे माफ़ कर बचे खे माफ़ कयोमांसि हाणे माफ़ कयोमांसि तव्हांजे वलीअनि खे पीर खे या ताक़त त पीरनि जे पीर खे अलाह ॾिनी हूंदी या न पीरनि जे पीर खे केॾो न पावर हूंदो गोलड़े वारो जवान इस सूरत में जाना खा सुभान अल्लाह ताजी सुभान अल्लाह वासा मोल में जी बड़ी टेक है वसीलो न हूंदो त कम के दिमाग मां हिकु लतीफ़ो ॿुधाईंदो आहे तव्हांखे भला ॿुधाए छॾियां अमरा हिकिड़ो पीर साहिब वटि चईं दुआ कर त मूंखे औलाद साले थी पीर साहिब औलाद ईंदी ॿियो चकर आयो औलाद थी हिन से ॿियो चकर आयो औलाद थी अथई चईं न शादी न कई अथई न शादी कोन कई बड़ा मां दुआउनि खे हड़ी हड़ी बीठो शादी न करे शादी हूंदी घर वारी वसीलो घर वारी हूंदी त औलाद थींदो जेके वसीले घर तां मिले डायरेक्ट कमु थींदो उनखे बि तव्हां चओ त शादियूं न कयो पाणे पुट जहिड़ो त ख़बर पए त केॾो ज़ोर थो लॻे सुभान अल्लाह वसीले खां सवाइ कमु कीअं थो थिए दिलि खोले चओ सुभान अल्लाह इस सूरत नूं मैं जाना खां मुंडे न ॾिसजो त ही केरा ॾारी फ़कीरा केरा बस शान जंहिंजो हली थो न उन ॾिसजो इस सूरत नूं मैं जाना खां कादियानी मिर्ज़ा कादियानी उन ते ख़ुदा जी लानत आहे छो त असांजे नबीअ खां पोइ साईं ॿियो नबी न ईंदो जे आयो लानत जे मुस्तहक आहे साईं खे चई हेॾा किताब खणी आई मुनाज़रो कयूं टाइम लॻंदो जे तूं हक़ ते ही त मड्डो बि वठी आहे जंहिंखे टंगू न हुजनि टुंडो वठी आहे जंहिंखे बाहूं न हुजनि तूं सही कर या मां सही कयां जे तो सही कयो तूं हक़ ते मूं सही कयो त मां हक़ ते छाजे लाइ कलाकनि जा कलाक किताब खोले वेहूं वाह सैयद मेहर अली शाह साईं फरमायो छाड़े छा थो चवीं चईं मड्डो वठी आहे टुंडो वठी आहे तूं सही कर या मां सही कयां जीलानीअ जे बचे चयो न मड्डो टुंडो छो कब्रिस्तान में हल कब्र जे मथां बीही या मुर्दे खे तूं जार या मुर्दे खे मां जियारियां कहीं जो पीर साहब इतनी बड़ी दावा कर रहे हो आपने फरमाया मां दावा नथो कयां मुंहिंजो नानू मदीने जो मीर पियो चवे त मेहर अली शाह कब्र ते हथ रखण तुंहिंजो कमु आहे मुर्दे खे छिके ॿाहिरि कढण मुंहिंजो कमु आहे मदीने वारे जी दस्तगीर जे बचे खे ही कमाल आहे बादशाह पीर जी ताक़त छा हूंदी दोस्त मुतदम लवरतिया दस्तगीर जी पीरन जे और न पीर जी मुर्शिद मुहियो दीन मीर जी दोस्त मुतदम लवरतिया दस्तगीर जी हसब नसब में आ मथे जाग जाग हसब नसब में आ मथे उनखे बियो पहुंचे किथे हसनी हुसैनी वीर जी दोस्त मुतदम वरतिया दस्तगीर जी साईं इदरीस वली ई वाह वाह मूंखे चयोसीं तव्हांजो बाल साईं कोसिया मूंखे कोन थो मञे मां चयो अहिड़े सुरीला
सॼी ज़िंदगी बादशाह पीर जो शान पर असांजी क़ौम आहे जरा केरु गुज़ारे वेंदो पोइ त न माशाअल्लाह भलो मौलाना ख़ादिम रिज़वी जहिड़ो त कहिड़ो क़दुरु असांजी क़ौम में इहो आहे क़दुरु करण लाइ आलमनि खे मरणो थो पवे जहिड़ो हूंदो क़दुरु न कंदासीं मरी वेंदो आसी माशाअल्लाह सी सुभान अल्लाह सी वाह वाह वॾी ख़िदमतूं हुयूं मां जो जहिड़े कहिड़ियूं पगूं ॿधाई जो मरण खां पोइ तूं ॿ टे सुभान अल्लाह चवीं थो जहिड़े क़दुरु कंदा आलम राज़ी थी वञनि हे वञी घोट मोहम्मद खे ॿुधाइनि साईं असांजा हे महबूब जा तुंहिंजा ग़ुलाम क़दुरदान ग़ुलाम आहे साईं इद्रीस वली ई वाह वाह बाबा जो मुंहिंजो एक्सीडेंट थियो टंग सॼी 60 हॾियूं थी वयूं हाणे 60 हॾियूं माना हाणे टंग कम न कंदी पोइ कराची में डॉक्टर हो साईं मोहम्मद अली शाह हाणे गुज़ारे वियो आहे विच में क्रिकेट जो वज़ीर हुयो उनजी अस्पताल हुई साईं चवणे मां रोहां पियो मां दीन जो कमु करण वारो हाणे हली कोन सघंदुसि राति जो टाइम ख़्वाब में पियो ॾिसां गौसे आज़म आयो आहे बादशाह पीर मुंहिंजे हिन टंग ते हथ घुमाए साईं फरमायो त मौली साहब घबरा न सैयद जो हथ लॻो थी तयार थी वेंदी साईं जो तफ़सीर क़ुरान जो बि मूं पोइ लिखियो आहे सुबुह जो टाइम थियो सैयद मोहम्मद अली शाह डॉक्टर हुयो सैयद हो सुबुह जो टाइम थियो उहो आयो जीअं जो अंदर घिड़े मुझे टंग ते हथ रखे चई मौलाना घबराना नहीं सैयद का हाथ लगा है काम हो जाएगा रात गौसे आजम चयो सुबह जो वरी हिन सैयद जे बचे बि मूंखे हीअं चयो आहे मेहरबान साईं इद्रीस वली ई वाह वाह मदद कंदो लिल्लाह या कंहिंजी दुखन भरे दिलगीर जी हाणे हथ खे खणी लज खे लाहे दोस्त मुतदमल वरतिया दस्तगीर जी सुभान अल्लाह हा हा बादशाह पीर ईसाई खे जो हल कब्र ते हथ रखी साईं जो कुंभेज़न अल्लाह चयो मुर्दो निकितो पाण वटि ईसाई भॻो भॼी जान छॾाया मुर्दो पियो क़यामत आई आहे छा साईं जो क़यामत कान आई थई मुंहिंजे नबी जे नबूवत जो कमाल ज़ाहिर थियो सुभान वाह बादशाह पीर वाह मां हाणे मोरे जे भर में असांजो जलसो हिकिड़ो ग़रीब वीचारो हर महीने यारी कंदो आहे मूंखे चईसीं हर महीने यारी कयां दुकान वारे वटि मूंखे चई औलाद घणो अथई औलाद हिकिड़ी न्याणी आहे बस 15 साल थी विया औलाद कान थी आहे यारी छॾ त थी न मूंखे थो चवे यारियूं त ॾाढियूं थो करी औलाद कान थी थिए डॉक्टर बि जवाब ॾेई छॾियो 15 साल हाणे औलाद कोन थींदो हिन जो मूंखे यारीअ जो तानो हुयो जहिड़ो वेठो आहे किताबी ॻाल्हि आहे मुशाहिदे जी आहे कि मां राति जो अची घर में सुतुसि ख़्वाब में ॾिसां रोई रोई सुतुसि साईं अब्दुल कादिर जीलानी सुहिणो आयो मूंखे चई त मूं जो हेॾियूं यारियूं कयूं थी कॾहिं ज़ियारत कान कराई थमाई पर मां पंहिंजे मुरीदनि ते ताना कोन सहंदो आहियां मां रोआं पियो पर मां पंहिंजे मुरीदनि ते ताना न सहंदो आहियां इनखे वञी चओ बादशाह पीर थो चए हिन साल तोखे पुट ॼमंदो ऐं हिन साल तूं मदीने बि वेंदे सुबुह जो जीअं मां दिलि में घर में त बकरी बि कान्हे इंसान सोचां पियो राति जो टाइम थियो दुकान वारे ॾियण वियुसि अखियुनि खे बूटण खां पहिरियां बगदाद शरीफ़ ॾे मुंहुं करे चवां पियो मीरा शाह मदद कर तां सुणी दादी आही अब्दुल लतीफ़ जो हसनी तूं हादी बादशाह बगदादी कर कमार मुरीद ते फरमाए तो पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील असनीणी आहिया बाहर बीन वसील दाता मुझे दिल खे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह रात जो वरी मूंखे ज़ियारत कयो चईसि वञी पुट बि साईं मूंखे ॾेखारी ख़ुदा जो कसम चई 15 साल औलाद कान थी आहे हिन साल ई मूंखे पुट बि ॼाओ ऐं हिन साल मां मदीने जी ज़ियारत करे आयो छोड़ फिक्र दुनिया की
सेवण वारा दुआ कर दियो किरोना जो वबाऊं टरन अल्लाह सी गरीबन जो रोजगार खोल रहा है इहो रोजगार पर अञा चवंदा मदीनो शरीफ खुले त दीदार करे अचूं छोड़ फिक्र दुनिया की अरे चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की वडे रुकावट जी पंदो चंदो अड़े वरी मुझे कहते पादर सही बना मुफ्ती चवंदो पीर चवंदो मुझे दर मदरसे में न जा वरी मां तोसां नाराज़ पर सिर्फ सारी दुनिया में अरे ये पूछे अहमद के जिस जगह मुझ जैसे जिस जगह मुझ जैसे खोटे सिक्के चलते आए छोड़ फिक्र दुनिया की इन्नल्लज़ीन यतलून किताब अल्लाह जेके माण्हू ख़ुदा जी किताब जी तिलावत था कनि बादशाह पीर जी जिथे मज़ार आहे इते बादशाह पीर क़ुरान जा 50,000 ख़तम कढिया आहिनि जिथे मज़ार हुन खां अलावा अलाए छा बहजतुल असरार में इमाम शतनूफी लिखो त हिकिड़ो हमरा पेटी त मां ॾिसां त बादशाह पीर इबादत किथो करे पोइ राति जो मां साईं जे हुजरे में अंदरि लिकी वेठुसि साईं आया बरकातू इशा खां पोइ बरकातू नफ़ल पढ़ियो नफ़ल पढ़ी वेठा ॾिसां त केॾी महिल थुल्हा थी वञनि वरी सना थी वञनि मां चयो अजीब जहान थोड़ी देर गुज़री ॾिसां त पाण ई मथे उॾामंदा पिया वञनि हवालो आहे बहजतुल असरार जो जीअं की शक हुजे थी मुतालो करे मथां ई उॾामंदा पिया वञनि वरी मोटी आया सॼी राति सजदे में इबादत में सुबुह जो टाइम थियो फज्र पढ़ायो फज्र पढ़ाए पंहिंजी हवेली ते विया बादशाह पीर जूं 4 घर वारियूं पाण पंहिंजे घर वारनि वटि विया बच्चनि खां हाल अहवाल वठी हर कंहिंजो पाण बादशाह पीर बाज़ार मां पंहिंजी हवेलीअ लाइ सामान वठण हलियो त रस्ते में बगदाद जा माण्हू बीठा नंढा नंढा ॿार बच्चो बीहनि पाण वरी मिठाई वठी नंढनि ॿारनि खे विराए खाराइनि मोटी हवेलीअ ते सामान सुबुह खां वठी ज़ुहर ताईं मुंहिंजे महबूब जे दीन जो दर्स वरी ज़ुहर खां असर ताईं असर खां मगरिब ताईं मगरिब खां इशा ताईं हैरान आहियां त केॾी महिल बादशाह पीर निंड पियो करे हज़रत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त सारी रात सुबहान जागी जल याद कयो तंजे अब्दुल लतीफ जे मिट्टी लधो माल कोड़े कल सलाम आगे अचो तन जे हिकिड़ी हमरा मुंहिंजो हाणे जर सो गना अपनी कराची मूंखे चई तई था चओ 40 सालनि ते बादशाह पीर इशा जे वुज़ू सां फजर पढ़ी हा पोइ बादशाह पीर खे 22 न्याणियूं हा 27 पुट हा पोइ इबादत कई रही पुट कंहिंजा हुआ मां चयो इनखे त चइबो आहे करामातुल औलिया हक़ुन अल्लाह जे वलीअनि जूं करामतूं हक़ आहिनि करामत त चइबो हुनखे जेके अकुल मञे ई न मुंहिंजो जे अकुल खे हलाईंदे ईमान चट थी वेंदी इक़्तरबत सात वन शक्ल कमर चंड चीरजी वियो अकुल नथो मञे वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबा लंबी सजदा करे अकुल तो कौन तो मने पर ईमान मने तो वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबे लंबी सजदा वो इशारा करे तो ये सूरज फिरे जिनको काबे आलम भी सजदा करे हाणे मां तहां खां तवज्जो थो तलब कयां चांद पर पहुंचना भी हकीकत सही अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है अकुल न मञे मोजज़ो करामत ॿ लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो मोजज़ो ॿियो करामत मोजज़ो माना उहो ख़र्क़े आदत कमु जेको नबीअ जे हथ ते ज़ाहिर थिए अकुल तस्लीम न करे बलीअ जे हथ ते ज़ाहिर थिए त करामत हाणे सुवाल हिकिड़ो थियो बसि आख़िरी ॻाल्हि ॿुधो सुवाल थियो त बाबा ॾिसो हिकिड़ो कमु वली बि करे नबी बि करे त वली ऐं नबी जी ताक़त त बराबरि थी वई वली बि इहो कमु करे नबी बि कमु करे त वली ऐं नबीअ जी ताक़त बराबरि
मां चयो सुवाल असां तव्हांजे ज़हन में अॼु थियो। इमाम सदुद्दीन तफ्ताज़ानी इल्मे कलाम जो किताब आहे शरह अक़ाइद निस्बिया, उन में जवाब ॾिनई त जेका वलीअ जी करामत आहे न, इहा असल में नबीअ जो मौजज़ो आहे। बादशाह पीर मुर्दो जहिड़ो कयो, ज़ाहिर में त बादशाह पीर कयो, पर हक़ीक़त में मुंहिंजे महबूब कयो। छो त आम माण्हू त छा, पर नबीअ बि मुंहिंजे हबीब खां सुवाल कंदा आहिनि। इमाम बुसीरी थो चए कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन। अॼु असीं चवंदासीं या रसूल अल्लाह मदद, शिरका शिरका। मां जो पोइ बूसीरी ते फतवा कढे, इमाम बूसीरी ते फतवा कढे त मां शिरको उन जा त किताब तूं पढ़ी थो, वज़ीफे में बरकत हासिल थो कया। बरकत उन शइ खां हासिल कबी जेका मक़बूल हूंदी। फरमाए थो वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन। आम माण्हू त छा, पर नबी बि मुंहिंजे हबीब खां घुरंदा। फरमाए थो वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्तमिसुन। जाग जा गुरफम मिनल बहरे औ रशफम मिन दियमी। चवंदा साईं जो रहमत दरिया थी न मां हिकिड़ी लप ॾे, मींहुं वसे इंसान जे चपन खे पाणी लॻे एतिरो ॾे। मौला सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम इन्नल्लज़ीना यतलून किताबल्लाह। ओए माण्हू जेके अल्लाह जे किताब जी तिलावत कंदा आहिनि, व अक़ामुस्सलात ऐं नमाज़ क़ाइम कंदा आहिनि, व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानिया। असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो उन मां गुज में ज़ाहिर में ख़र्च कंदा आहिनि। छा अल्लाह ताला फरमाता यरजून तिजारतल लन तबूर। अहिड़े वापार जी हिननि खे उमेद आहे जंहिंमें हरगिज़ नुक़सान न आहे। या अल्लाह छा जे लाइ कंदा आहिनि? फरमाए तो लियुवफ़ियहुम उजूरहुम, तां त हिननि खे रब पूरा पूरा हिननि जा अजर ॾे। व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही, हिननि खे पंहिंजे फज़ल मां वधाए, जो त रब बेक़दुर न आहे। इन्नहू गफ़ूरुन शकूर। अल्लाह ताला घणो बख़्शींदड़ क़दुरदान। हिकिड़ो ही सिंधी शेर गज़ल आयो, आख़िरी तव्हांखे ॿुधायां त पोइ हाणे मोकल ॾियांव थो। घणा मूं वांगुरु पासा हणो पिया, तव्हांजो वॾो न आहे, सॼो ॾींहुं कमकार कयो था। आख़िरी ही बसि गज़ल ॿुधो, ॾाढो मूंखे वणे थो। ओ मां भरिया रब बाननि ते गफ़ूर आहे न रब। ओ बाज भरिया रब बाननि ते तुंहिंजी कावड़ कान ठही सघंदी। ओ करीम असां जी हीअ चमड़ी, ओ करीम असां जी हीअ चमड़ी, हिक चिणग बि कान सही सघंदी। ओ बाज भरिया रवबा, मौला तूं बि हुजी, मुस्तफ़ा बि हुजे, असां पोइ बि निधण काथी निकरूं। साईं बकरीम हुजन के दीव हुजूं। हाँ हाँ चऊं था असांजी पारत अथव कलंदर जे सदके में। बकरीम हुजन के दीव हुजूं, इहा ॻाल्हि कॾहिं न ठही सघंदी। हथ खणी चओ त दुआ कई मदीने जी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी तो ज़ख़वारी बाह कना, हिन बाह पे आ ए पनाह घुरी। तब कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में, तब कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी। ओ बाज भरिया रब, जेको मग़ज़ आहे न हिन गज़ल जो इहो वरी थो पढ़ा। मौला तूं बि हुजी, मुस्तफ़ा बि हुजे, असां पोइ बि निधण काथी निकरूं।
सेवण वारो चो बकरी महुजन ए दीब हुजूं बकरी महुजन ए दीब हुजूं इहा ॻाल्हि कॾहिं न ठही सघंदी ओ मां जभरिया रवबान अस्सलाम वालेकुम साईं तुझी साईं वॾे जी मनकबत मौलाना ओकार भी रहमतुल्लाह अलैहि तकरीम करे बस कंदो पोइ वरी आवाज़ चङो जल्दी ना तूं ॿुधा असांखे तो हाणे असांखे पोइ सुन्नत जारी थी पई वलियन सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर वा बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीर जो पीर वा यम दे जाम रखो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमर जे पेटा जान जिलानी बणजी आयो भलारो दुनिया ते अचण खां अॻ में विलायत जो वीर वा बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीर जो पीर वा अमर जैसे अब्दुल कादिर कूड़ न कदनी चैजा अब दुनिया खातिर बात लयाडो पेश न पुटड़ा पे जा मुझे भी मत छो भला थोड़ी कुबंग करिसवा नजर कर तरानू तुझो मदीने जो मीरवा बिया पीर तुझा मुरजा ही पीर जो पीर वाट तेरी दे चोरन पुछी बचना तो वट चाहे खिली चयाई वी अशरफियों सोन से बिलविया है कदे कूड़ की वचन दुस सच तमुह जो सेरवा पिया पीर तुझा मुरजा ही पीर जो पीरवा शायद हिकिड़ो थल कलंदर साईं जो ॿुधाए छॾियो आहियूं स्वाली सखावत कर सखी शहबाज सेवाणी गुलाम साईं ॾाढा प्यारा अथसि मशहूर तोहफतुल किराम वारे लिखियो आहे फारसी में लिखियो अथसि हे जेको बोदले साईं खे खणी गबा गबा कयूं ख़ुदा जे वलीअ जो इहो सट ॾिनी प्याले खे बोदले खे सॾु कयो त बूटियूं ॿिलीअ जी साम्हूं बीह रही तोहफतुल किराम वारे भी फारसी मदा केर न मनी तोहफतुल किराम में मीर अली शेर खान ने ठट्टे वारे फारसी वारे भी हदाल करामत लिखी है वसीम जो नहीं बोतलो तो ये गुलामो सी तुझा नौकर आयो असा ते नजर करो कर आयो साली सखावत कर सखी शहबाज सेवाणी साईं वॾो बाबा पियो चएसि ॿियो कुझु न अतावाली विलायत कर सखी शहबाज सेवाणी तव्हांजी ख़ुदा क़िस्मत आहे अलाह ताला तव्हांखे भला भाग ॾिना जहिड़ो सैयद सही सुहिणो हुसैन हिन जी साईं हा साईं असांजी दुआ आहे असांजी त छा पर पूरे हिंदू पाक जी दुआ आहे त हिन सुहिणे जी मज़ार खुले त आशिक़ फैज़ जूं झोलियूं भरी दुआ कयो तव्हां बि दुआ कयो अलाए गुनाहनि जी असांजी गुनाहनि जी सज़ा आहे अलाए छा ॿिए टे महीने लॉकडाउन वठण लॻी पई आहे असां त्री दुआ था कयूं असीं चऊं था त असीं निधड़ कान आहियूं कोरोना वायरस असांखे छा कंदी इंशा अल्लाह ताला असीं कलंदर जे नगरी में वेठा आहियूं जे जान जो असांजे मथां हथ आहे कोरोना त कॾो की भॼी वई आहे हरू भरो तव्हांखे कोरोना खे वरितो आहे अल्लाह ताला हिदायत नसीब करे अहिड़ा शिफ़ा जा मर्कज़ असां वटि मौजूदु आहिनि कोरोना त छा पर कोरोना जो 3 बजे कलंदर साईं जी नज़र तीर सभु इंशाअल्लाह पार पटिजी वेंदियूं अल्लाह ताला तव्हां असांजे मथां महिरबानी कंदो आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह मुस्तफा जाने रहमत खो सलाम शमे बज़ में हिदायत खो सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम से आज़म
इमाम तो कावलो का गौसे आजम इमाम तो का वल्लों का जलवे शाने कुदरत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शमे बज़ में हिदायत पेला हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम फकीरों की सरबत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहबिका या हबीबल्लाह। अब सभई पंज गंद वेरो साईं दुआ प्रदा सभई पंज गंद वेरो اللهم اشفه شفاء كاملا لا يغادر السقما اللهم اشفه شفاء كاملا لا يغادر السقما اللهم عاتب امره ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا اصرفنا عذاب جهنم إن عذابها كان غراما اللهم إنا نسألك إيمانا كاملا يقينا صادقا قلبا خاشعا لسانا ذاكرا عملا صالحا متقبلا توبة قبل الموت راحة عند الموت مغفرة بعد الموت والعفو عند الحساب فوز بالجنة ونجاة من النار برحمتك يا عزيز يا غفار ولكنا بالصالحين اللهم لا تدع لنا في مقامنا هذا ذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته ولا مريضا إلا شفيته ولا دينا إلا قضيته ولا ميتا إلا غفرته ولا حاجة من حوائج الدنيا والآخرة هي لك ردا ولنا فيها صلاح إلا قضيتها برحمتك يا أرحم الراحمين اللهم إنا نسألك الجنة ونعيمها وما قرب إليها من قول وعمل اللهم إنا نعوذ بك من النار وما قرب إليها من قول وعمل اللهم لا تجعل الدنيا أكبر همنا ولا مبلغ علمنا ولا غاية رغبتنا ولا تسلط علينا بذنوبنا من لا يخافك فينا اللهم ارزقنا شفاعة نبيك المصطفى حبيبك المرتضى طهر قلوبنا من كل سوء إلى مشاهدتك ومحبتك وأمتنا على السنة والجماعة والشوق إلى لقائك يا ذا الجلال والإكرام اللهم اسقنا من حوض نبيك المصطفى صلى الله عليه وسلم شربة حنية لا نسمع بعده أبدا اللهم إنا نسألك من خير ما سألك منه سيدنا ونبينا رسولنا صلى الله عليه وسلم وعبادك الصالحون اللهم إنا نعوذ بك من شر ما استعاذ منه سيدنا نبينا رسولنا صلى الله عليه وسلم وعبادك الصالحون وأنت المستعان وعليك البلاء ولا حول ولا قوة اللهم إنا ظلمنا أنفسنا ظلما كثيرا ولا يغفر الذنوب إلا أنت فاغفر لنا من ذنبك وارحمنا إنك أنت الغفور الرحيم اللهم صل وسلم وبارك على سيدنا نبينا حبيبنا محمد وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا اللهم اشرح بالصلاة عليه صدورنا ويسر بها أمورنا واكشف بها غمومنا واقض بها ديوننا وأصلح أحوالنا بلغ بها أعمالنا تقبل بها توبتنا هذا ذلنا ظاهر بين يديك وحالنا لا يخفى عليك أمرتنا فتركنا ونهيتنا فارتكبنا ولا يسونا إلا عفوك فاعف عنا يا خير معمول أكرم رسول اللهم سكر بها موازين حسناتنا وعدم بركاتها علينا حتى نلقى نبينا وسيدنا حبيبنا محمد
محمد صلى الله عليه وسلم ونحن آمنون فرحون مستبشرون ولا تفرق بيننا وبين حتى تدخلنا مدخل توينا إلى جوار الكريم الذين أنعمت عليهم من النبيين الصديقين الشهداء والصالحين. اللهم تقبل عنا إنك أنت السميع العليم. اللهم تقبل عنا إنك أنت السميع العليم. اللهم اغفر لنا ووالدينا والأساتذة ومشايخنا وجميع إخواننا والجميع الحاضرين والغائبين والجميع أمة سيدنا محمد صلى الله عليه وسلم. اللهم اغفر جميع موتى المسلمين الذين شهدوا لك بالوحدانية ونبيك برسالة وماتوا ولا ذلك. اللهم ارزقهم جنة الفردوس برحمتك يا أرحم الراحمين. اللهم أدخلهم في جوار رحمتك برحمتك يا أرحم الراحمين. لن نستطيع وفاء حق رسولنا في شعرنا في نصرنا حق اليقين. فاقبل حبنا لسيدنا محمد صلى الله عليه وسلم وعليه السلام ذاك خير المرسلين. فقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. لبيك اللهم صل وسلم وبارك على سيدنا نبينا محمد وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا كثيرا. सभई पंज जगह वेंदा लंगर करे